तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेकमाबाद ज़िलो काउंसिल हाल में ACCP जे NF पारां ॿोॾे दौरान कमु कंदड़ पोलियो इंचार्ज ऐं पोलियो वर्कर्स खे चेक ॾिना विया। तफ़सीलात मूजिब ज़िलो जेकमाबाद जे ज़िले काउंसिल हाल में ACCP जे NF पारां हिकु तक़रीब कोटाई वई, जंहिंमें ख़ासि महिमान डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख, DHO डॉक्टर अब्दुल्ला गफ़ार रिंद आयल महिमाननि खे अजर पाराया विया, जंहिंमें पोले जो तालिकी फोकल पर्सन मोहम्मद इब्राहिम बंगर, API ज़िले फोकल पर्सन डॉक्टर तफ़ील अहमद पठान, नसरतल्ला कंगराणी ऐं ॿिया शामिल हुआ, जंहिंमें पोलियो जो तालिके फोकल पर्सन मोहम्मद इब्राहिम बंगर, APA ज़िलो फोकल पर्सन डॉक्टर तफ़ील अहमद पठान, नसरल्ला कंगराणी ऐं ॿिया शामिल हुआ, जंहिंमें पोलियो एरिया इंचार्ज ऐं पोलियो वर्कर्स खे 25,000 जा चेक ॾिना विया।